तन मन धन ऐं सब सामान ख़त्म नुबूवत तां कुर्बान। तन मन धन ऐं सब सामान ख़त्म नुबूवत तां कुर्बान। हर हिक मोमिन जी जिंद जान ख़त्म नुबूवत तां कुर्बान। हर हिक मोमिन जी जिंद जान ख़त्म नुबूवत तां कुर्बान। मुस्लिम उम्मत जो ही बेशक बुनियादी अक़ीदो, अहिड़े अक़ीदे ते न कॾहिं भी क़ौम कंदी को सौदो। मुस्लिम उम्मत जो ही बेशक बुनियादी अक़ीदो, अहिड़े अक़ीदे ते न कॾहिं भी क़ौम कंदी को सौदो। हर आशिक जो आ ईमान ख़त्म नुबूवत तां कुर्बान। हर हिक मोमिन जी जिंद जान ख़त्म नुबूवत तां कुर्बान। तन मन धन ऐं सब सामान ख़त्म नुबूवत तां कुर्बान। दावेदार मुसलिम अनसी चाहे हुजे ही काणो। दावेदार मुसलिम अनसी चाहे हुजे ही काणो। वाजिब इन जो आहे कतल जो मुर्तद आहे माण्हू। यौमे अवल खां आ ऐलान ख़त्म नुबूवत तां कुर्बान। यौमे अवल खां आ ऐलान ख़त्म नुबूवत तां कुर्बान। हर हिक मोमिन जी जिंद जान ख़त्म नुबूवत तां कुर्बान। तन मन धन ऐं सब सामान ख़त्म नुबूवत तां कुर्बान। ख़त्म नुबूवत सां को डाकू चोरी कंदो जे। ख़त्म नुबूवत सां को डाकू चोर कंदो जे चोरी। चोर जी चोरी रोकण लाइ, चोर जी चोरी रोकण लाइ हिते जवान हज़ारे घोरी। ख़त्म नुबूवत सां को डाकू चोर कंदो जे चोरी। चोर जी चोरी रोकण लाइ हिते जवान हज़ारे घोरी। सारो प्यारो पाकिस्तान ख़त्म नुबूवत तां कुर्बान। सारो प्यारो पाकिस्तान ख़त्म नुबूवत तां कुर्बान। हर हिक मोमिन जी जिंद जान ख़त्म नुबूवत तां कुर्बान। तन मन धन ऐं सब सामान ख़त्म नुबूवत तां कुर्बान। ख़त्म नुबूवत जे दुश्मन सां ज़ाहिर में या मख़फ़ी। जंहिं बि नमूने जहिड़ी तरह जी जंहिं आरे आयत बरती। ख़त्म नुबूवत जे दुश्मन सां ज़ाहिर में या मख़फ़ी। जंहिं बि नमूने जहिड़ी तरह भी, जंहिं बि नमूने जहिड़ी तरह जी जंहिं आरे आयत बरती। उन जो न को आहे ईमान ख़त्म नुबूवत तां कुर्बान। हर हिक मोमिन जी जिंद जान ख़त्म नुबूवत तां कुर्बान। तन मन धन ऐं सब सामान ख़त्म नुबूवत तां कुर्बान। अक़लियत नाही कादियानी मुर्तद मुर्तद आहे। इन मुर्तद जो कंध मरोड़ण जाइज़ मक़सद आहे। अक़लियत नाही कादियानी मुर्तद मुर्तद आहे।
इन मुर्तद जो कंध मरोड़न जाइज़ मक़सद आहे। हिन मक़सद लाइ पोढ़ा जुवान ख़त्म नबूवत तां कुर्बान। हर हिक मोमिन जी जिंद जान ख़त्म नबूवत तां कुर्बान। इन मक़सद लाइ पोढ़ा जुवान ख़त्म नबूवत तां कुर्बान। कादिर दाद विढ़ण मुर्तद सां आहे सिद्दीकी सुन्नत। इन सुन्नत खे पूरे कंदड़ ते ख़ासि ख़ुदा जी रहमत। कादिर दाद विढ़ण मुर्तद सां आहे सिद्दीकी सुन्नत। इन सुन्नत खे पूरे कंदड़ ते ख़ासि ख़ुदा जी रहमत। राज़ी इन्हीअ में रब रहमान ख़त्म नबूवत तां कुर्बान। हर हिक मोमिन जी जिंद जान ख़त्म नबूवत तां कुर्बान। तन मन धन ऐं सभु सामान ख़त्म नबूवत तां कुर्बान। हर हिक मोमिन जी जिंद जान ख़त्म नबूवत तां कुर्बान। ख़त्म नबूवत तां कुर्बान। ख़त्म